अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू गंज सर्वर जलाल सोलंकी जी ख़बर ॾींदा हलूं। दादू ज़िले में बदअमनी ख़िलाफ़ मुसलसल जिद्दोजहद कंदड़ सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि पारां SSP दादू डॉक्टर फ़रक रज़ा जी बदलीअ जी ख़ुशीअ में रैली कढी वई। मिठाई तक़सीम कई वई। सिविल सोसाइटीअ जे अॻुवाणनि मुजीबुर रहमान पंवर, अशरफ लिगारी, हाजी अब्बास विघियो, डॉक्टर शाहिद हमीद पंवर, बहावल चांडियो, महबूब सुमरो ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 2 सालनि दौरान दादू ज़िले में बदतरीन बदअमनी थी गुज़री। अॻूणो SSP डॉक्टर फ़रक रज़ा शहरनि जी शिकायतुनि जो नोटिस वठण बदिरां ॾोहारियुनि जो साथारी रहियो ऐं वॾेरनि जी कमदारीअ में मसरूफ़ रहियो, जंहिं सबबु दादू ज़िले में बदअमनी चोट चढ़ी वई। रात हुजे या ॾींहुं हुजे, शहरी फुरजण लॻा। ज़िले में सवें मोटरसाइकिलूं फुर चोरी थियूं, सवें फुरधाड़ा चोरिन जो वारदातूं थियूं। पूरो ज़िलो ॾोहारियुनि हवाले थियल हो। सिज लहण बाद केतिराई दादू ज़िले जा रोड रस्ता शहरनि लाइ नोगो एरिया बणिजी विया हुआ। उतां गुज़रंदड़ शहरनि खां हथियारनि जे ज़ोर ते फुरलुट कंदा हुआ। हुननि चयो त SSP दादू अदालती हुकुमनि जी अनराफ़ी कंदे ज़िले में होम डिस्ट्रिक्ट SHO ऐं CIA इंचार्ज मुक़रर कया, जंहिं सबबु ज़िले जो अमन अमान ख़राब थी वियो ऐं शहरी अदम तहफ़ुज़ जो शिकार थी विया। हुननि चयो त गुज़िरियल 1.5 साल खां 50 खां वधीक ज़िले में क़त्ल थिया, केतिराई हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थिया, पर SSP जे कन ते का बि जुई न छुरी ऐं क़ातिल आज़ाद घुमंदा था वतन। सिविल सोसाइटी नए मुक़रर थियल SSP एजाज़ अहमद शेख के वेलकम कंदे IG सिंध DIG हैदराबाद का मुतालबो कयो त दादू ज़िले में वधंदड़ बदअमनी ते फौरी तौर ज़ाब्तो आणे शहरनि के तहफ़ुज़ फराहम करे, फुर चोरी थियल सवे मोटरसाइकिलूं वापस कराए, क़त्ल केसनि में घुर्बल जवाबदारनि के गिरफ्तार करे ज़िले में अमन अमान बहाल कयो वञे।